अचो त हिकिड़ी मसावत हल था कयूं जंहिंमें पी जी कुवत या सघ या स्क्वायर बराबर आहे ॿुड़ी ॾहाई अठ हिक जे, यानी पी स्क्वायर बराबर आहे 0.81 जे। सो इनखे जेकॾहिं पाण अॻिते हल कयूं त स्क्वायर रूट ॿिन्ही साइडनि वठंदासीं त इहा बराबर थी वेंदी पी बराबर प्लस माइनस स्क्वायर रूट ॿुड़ी ॾहाई अठ हिक या 0.81। सवाल में पाण वटि पी स्क्वायर आहे, इन जे करे पाण अंडर रूट में प्लस माइनस वरितो आहे, छाकाणि त जेकॾहिं माइनस जो वैल्यू हूंदो तॾहिं बि माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो ऐं जेकॾहिं प्लस जो वैल्यू हूंदो तॾहिं बि प्लस इंटू प्लस प्लस थी वेंदो। सो इन जे करे पाण स्क्वायर रूट जे ॿाहिरां प्लस माइनस ऑलरेडी वठी छॾी आहे ऐं स्क्वायर जे अंदरि पाण 0.81 या ॿुड़ी ॾहाई अठ हिकु लिखियो आहे। प्लस हुजे या माइनस, पर पी जो वैल्यू या पी जी क़ीमत आहे छा? पाण सोचूं था जेकॾहिं सिर्फ़ु पी स्क्वायर बराबरि हुजे या 81 जे, पोइ त आसान हुयो, छाकाणि त 9 ज़रबिया 9 इहो थी वेंदो आहे 81 जे, यानी 9 81 थींदो आहे। या वरी 9 जो स्क्वायर हुजे हा तॾहिं बि 81 जे बराबरि हुजे हा, या वरी 9 बराबरि अंडर रूट 81 जे लिखूं तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। सो हिननि टिनि तरीक़नि सां त पाण हिनखे लिखी सघूं हा, पर पाण वटि हाणे ॿुड़ी ॾहाई आहे। हाणे ॾहाई वारो मसइलो आख़िरकार कीअं हल कजे? पाण हिन ते ईअं बि सोचे सघूं था त छा को अहिड़ो ॾहाई वारो नंबर आहे जेको पंहिंजे पाण सां ज़रब थिए, जंहिंजे नतीजे में जवाबु अचे उहो अचे ॿुड़ी ॾहाई अठ हिकु या 0.81। सो 81 असां वटि हिकिड़ी हिंट आहे, ऐं जेकॾहिं पाण ॿुड़ी जॻह ते साॻी ॿुड़ी रखूं ऐं 81 जॻह ते पाण 9 रखूं त छा 0.9 या ॿुड़ी ॾहाई 9 जेकॾहिं हिन जो स्क्वायर असां कढूं, यानी ॿुड़ी ॾहाई 9 खे ॿुड़ी ॾहाई 9 सां ज़रब कयूं त इहो बराबरि छा ॾे थी वेंदो? 9 खे 9 सां ज़रब कंदासीं त 81, ऐं ॾिसंदासीं त 0.9 ऐं 0.9 में ॿ अहिड़ा अदद आहिनि जंहिंखां जेके डेसिमल खां बाद में अचनि था, सो ॿ डिजिट असां और ते ईंदासीं त इहो थी वेंदो 0.81 या ॿुड़ी ॾहाई अठ हिकु। सो इन जो मतिलबु इहो थी वियो त 0.9 जो स्क्वायर असां कढूं त उहो बराबरि थी वेंदो 0.81 जे। सो असां लिखी सघूं था त पी बराबरि छा जे आहे? पी बराबरि प्लस माइनस स्क्वायर रूट ॿुड़ी ॾहाई अठ हिकु जी जॻह ते असां स्क्वायर लिखंदासीं 0.9 जो। सो 0.9 जो स्क्वायर जीअं पाण लिखंदासीं त स्क्वायर स्क्वायर रूट सां कटिजी वेंदो ऐं पाण वटि जवाबु छा ईंदो? 0.9, छाकाणि त 0.9 खे जॾहिं बि असां 0.9 सां ज़रब कंदासीं त उहो 0.81 थींदो। सो असांजो 0.9 नेगेटिव बि थी सघे थो ऐं पॉज़िटिव बि थी सघे थो। सो पाण अॻु में ई रखी छॾियो आहे पंहिंजे स्क्वायर रूट जे ॿाहिरां त को बि वैल्यू अचे त उहो प्लस बि थी सघे थो, माइनस बि थी सघे थो, यानी प्लस जा 0.9 जेकॾहिं प्लस जे 0.9 सां ज़रब कयूं तॾहिं बि 0.81 ईंदो, ऐं जेकॾहिं माइनस जा 0.81 0.9 ऐं 0.9 ज़रब कयूं तॾहिं बि 0.81 जवाबु ईंदो। सो पी बराबरि 0.9 या पी बराबरि माइनस 0.9 ॿई जवाब दुरुस्त आहिनि। उमीद थो कयां त जेकॾहिं तव्हां ॾे हाणे इन तरीक़े जा सवाल अची वञनि त तव्हां हल करे वेंदव।